सिंध हुकूमत जी तर्जमान सादिया जावेद जो चमड़ा है हाफिज़ नईम रहमान सियासत चमकाइण लाइ माज़ीअ जे मुख़लिस क़ौमी मुआहिदनि खे तोड़े मरोड़े पेश कयो आहे। जमात इस्लामी जे अमीर हाफिज़ नईम रहमान जे इल्ज़ामनि ते रद्दअमल जो इज़हार कंदे सादिया जावेद चयो त थर जो कोयलो मुल्की तवानाई जो वॾो ऐं क़ीमती असासो बणिजी चुको आहे, जंहिंजो क्रेडिट पीपी ॾांहुं वञे थो। संदसि चमो त सिंध हुकूमत थर जे कोयले मां सस्ती बिजली पैदा करे सॼे मुल्क खे ऊंदाहिनि मां कढियो आहे। सादिया जावेद चयो त हाफिज़ नईम रहमान ॿुधाए त थर जे कोयले मां पैदा थींदड़ सस्ती बिजली ते हू ख़ामोश छो आहे। हुन चयो त पाकिस्तान जे क़ाइमु थियण मुख़ालफ़त कंदड़ असांखे माफ़िया हुजण जा सर्टिफिकेट ॾींदा, पहिरियां पंहिंजी गिची में झाती पाइनि। सादिया जावेद जो चवणु आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 90 जे ॾहाके में मुल्क खे ऊंदाहिनि ऐं लोडशेडिंग मां कढण लाइ IPPs मुआहिदा कया। संदसि पावर पॉलिसी ॿुॾंदड़ सनअतनि खे सस्ती बिजली फ़राहम करे नई ज़िंदगी ॾिनी।